अहिड़ी कंहिं में थूम ई नाहे बाबला, कोई इब्राहिम जे वार खे बि हथ लाए। किथे ईअं न थिए त वक़्तु फाटी पए ऐं न सभु बन में। ॾिसजां यार, पुलिस हवाले करे पोइ सुभाणे मालकी बि न करई। छो था उन मिस्कीन के मारे? आखिर तव्हां मूंसां कहिड़ो धोखो पिया कयो? आईंदा ईअं सोचजा बि न। छोकरे जी छा ख़बर चाह रहा है? मेरा साहब छोकरे की तबीयत सही न पई थे, पर असां कोशिश करे रहे हैं। डॉक्टर साहब, छोकरे जी ज़िंदगी सां ॿ ख़ानदान सलाड़ियल। अगर वो खुदा न ख़ास्ता ही जान छॾे त ॿ ख़ानदान बर्बाद थी वेंदा। गाड़ी चाबी दे। चाबी? छाजी चाबी? असां वटि का बि चाबी नाहे। अच्छा, गाड़ी चोरी जी घर में बिहारे बिठायो ऐं तव्हां वटि चाबी न आहे। हलो छोकरा, गाड़ी धिके कढो ॿाहिरि। जेकॾहिं तव्हां बख्तू खे डर न रहियो आहे न त ईअं पंहिंजे मुंहुं थाणे ते न वञे हा। सरकार पहिरीं ॻाल्हि ती आहे, हुन मूंसां वाइदो कयो हो त हू उन राति मूंसां राब्तो कंदो। साहब खान, ये ॿई वॾे कम जा माण्हू आहिनि, कम जा। अच्छा, जेकॾहिं कम जा माण्हू आहिनि त पोइ बीठा छो आहिनि? वियो अड़े हेठि न, मथे वियो। तव्हां कम जा माण्हू आहियो, इन लाइ था तव्हांखे कुर्सियुनि ते वेहारियूं। हा इब्राहिम, कम जा माण्हू मतलब? साईं, हितर जा वॾा मशहूर शाइर आहिनि ऐं हिननि वटि तर जे हर घर जी कहाणी ऐं किस्सा हिननि वटि मौजूदु आहिनि। ॿी ॻाल्हि त साईं, ही वीचारा बेरोज़गार आहिनि, हिननि खे रोज़गार घुर्जे। साईं साहिब खान, ही तरह जूं अंदरियूं ॿाहिरियूं ख़बरूं रखनि था। अच्छा, त पोइ अॼु खां पोइ हे ॿई असांजे ग्रुप जा माण्हू आहिनि ऐं हिननि खे पंहिंजे ग्रुप में शामिल था कयूं। बाक़ी रही ॻाल्हि रोज़गार जी, हिननि जो ख़र्च अॼु खां पोइ असां ते आहे। साईं, असांजी शाइरी त ॿुधो। अड़े हा, ॿुधायो भला। ओ माण्हू चवनि था पोड़ो आई, सच ॿुधाई त मां थोरो आहियां थोरो। माण्हू चवनि था पोड़ो आई, पर मां थोरो आहियां थोरो। साईं, हाणे मुंहिंजी बि शाइरी ॿुधो। हा, तूं बि हाणे। असां मिड़े शाइर आहियूं, सवाली न समझजो। मिड़े शिकल मुंहिंजी अहिड़ी आहे, मूंखे मवाली न समझजो। पीटी भी सही पर पी न सकियासीं। पीटी भी सही पर पी न सकियासीं। पीअण खां पोइ कंहिंजा थी न सकियासीं। न ज़हर बणियो न ज़मज़म बणियो, न ज़हर बणियो न ज़मज़म बणियो। जेको अथा के बणियो हुन जा असीं थी न सकियासीं। वाह 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 वाह। इब्राहिम, मैनेजर खे चओ त हिननि खे कुझु ॾिए। ऐं हा, तव्हां बि पूरे तरह जा तकड़ा तकड़ा हाल वाल ॾिजो। हाज़िर साईं। अस्सलाम वालेकुम। अदो खैरू ऐं अदी जेरी नज़र कोन था अचनि, किॾां विया आहिनि? अधो खैरू वियो आहे थाणे ते सूबेदार घुरायो आहे। ऐं अदी जेरी? अधो खैरू जेॾां बि वेंदो आहे अकेलो थोरी वेंदो आहे, भाॼाई खे त ज़रूरु वठी वेंदो आहे। ख़ैर, तव्हां ॿुधायो, तव्हां ख़ैर में आया आहियो? कमु त को ख़ासि कोन हुयो, पर जेको वलण अस्पताल में बयानु ॾिनो आहे न, उन जे बारे में खैरू खे ॿुधाइणो हो। ख़ैर, खैरू आहे कोन, मां हाणे वञा थो। अदा दुआ करियो वलण ॾे ख़ैर हुजे। अलाह ख़ैर कंदो, रख रोज़े यारे ते। अदा सुरैया त ख़ुशि आहे न? तमामु घणी ख़ुशि आहे। मास्तराणी जो आहे, पघार मिलेसि थी, तमामु घणी ख़ुशि आहे। अदा असांखे त माइटनि पढ़ायो ई कोन। इहो ई त असांजे सिंधी समाज जो अलमियो आहे, जो औलाद खे पढ़ाईनि ई नथा, सो बि ख़ासि करे नियाणियुनि जी तइलीम ते ध्यानु ई नथा ॾियनि। बिल्कुलु अदा, सही पिया चओ। चङो, पोइ मां हलां थो। अदा वियो त तव्हांजे लाइ मां चांहि ठाहे वठां। न अदी, मूंखे देरि पई थिए। सुराए जी मोकल थी हूंदी स्कूल मां, उनखे वठी वञिणो आहे घर।
हा खैरो ऐं जेरी अचनि न उनखे सलाम ज़रूरु ॾिजां चङो। वालेकुम सलाम। दानो में खैर। खुश आहियो ॿियो ख़ैर आहे। इब्राहिम हाणे तव्हां बेखुटका थी गिरफ़्तारी ॾेई सघो था छो त मूं तव्हांजो सॼो बंदोबस्तु करे छॾियो आहे। साईं असांखे थोरो ख़ौफ़ थो थिए इहो वक़्तु असांखे फाही न चढ़ाए छॾे देरी कोन कंदो। हा सरकार हू त सुल्तानी गवाह थी बीह रहियो आहे। अड़े बाबा ज़ख़्मी छोकिरे जे बयान खां सवा बख़्त जे बयान जी का बि अहमियत न आहे। हथियार बि हिन जा आहिनि जिन सां छोकिरो ज़ख़्मी थियो आहे ऐं कोडर बि हिननि जी मिली आहे ऐं पेरनि जा निशान बि हिननि जा मिलिया आहिनि। पोइ तव्हांखे कहिड़ी परवाह आहे? हाणे त मां बि शायदि ॾेई सघां थो त उन वक़्तु तव्हां मूं सां हुयो ऐं तव्हांजो साह न वञे। बख़्तूअ जो घर को परे त कोन्हे कोन। माणस ऐं भेणस ॿिन्ही खे ॿुआरे खणी ईंदासीं। ॾिसो साहब खान ईअं न थिए त किथे फांसी न वञूं। ॾिस इब्राहिम खून जो मामलो आहे का मामूली ॻाल्हि नाहे। हिकु भेरो तव्हांखे पेश थियणो पवंदो उन खां पोइ ॻाल्हि खे संभाले वठंदासीं। सरकार सची ॻाल्हि त इहा आहे मूंखे त ख़ौफ़ में निंड ई नथी अचे। करीं थो खून जा मामला ऐं खाई थो ख़ौफ़। मुड़ुस थियो मुड़ुस मुंहिंजो चवण कर। मुड़ुस थी मुंहुं ॾे मुड़ुस थी। अड़े कोर्टुनि में अंदर माण्हू मारियूं ऐं जेल मां छुटियो वञनि ऐं तव्हां जेल खां डिॼो था। अचो मूंसां हाली गाॾी में वेहो अचो। सुरैया अॼु तोखे मां हिकिड़ी दिलि जी ॻाल्हि ॿुधायां। अॼु दिलि जी ॻाल्हि थी ॿुधाई? अॻिमें वरी कूड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदी या छा? अड़े न चरी इहा दिलि जी ॻाल्हि आहे। हल भला ॿुधाए। वॾेरे जो पुटु आहे न मेराण जे ॾींहं खां वठी उहो असांखे थाणे मां छॾाए आयो आहे हुन ॾींहं खां वठी मुंहिंजे दिलि जो धड़को ई नथो बीहे। हुन त मूंखे हिकिड़े चकर बि न निहारियो हुयो पर ख़बर अथई पोइ बि मुंहिंजे ख़्वाबनि में थो अचे मूंसां कचेरियूं थो करे ऐं ख़बर थी छा थो चए? हा हा आउं ॿुधां पई। चवंदो आहे त तुंहिंजा नीरा कंगण मूंखे वणंदा आहिनि ऐं हिननि खे पाण वटि संभाले रखजांइ। मतलब त इहा ॻाल्हि आहे। मां बि चवां त उहे नीरा कंगण तूं लिकाए छो वेठी आहीं? सुरैया हू सिर्फ़ नीरा कंगण न आहिनि हुन में मुंहिंजो साह वसाह आहे। साह लभई कोन ऐं तूं वरी मूंसां विढ़ंदे। कसम थई छॾ। हाणे तूं कसम खण पंहिंजे प्यारे जो त तूं मूंसां न विढ़ंदीअ। न विढ़ंदमि। ठीकु। हाणे तूं कावड़ बि आहीं उहा बि मूंखां? न चरी तो में त मुंहिंजी रूह जूं पाड़ूं आहिनि तोखां कीअं कावड़ जी थी सघां? केर थो चए आउं तो लाइ मरां थी? इहो तुंहिंजो ख़्वाब ख़्याली आहे नाज़री। अच्छा त इहा ॻाल्हि आहे। पोइ ठीकु आहे अॼु खां पोइ तुंहिंजी ऐं मुंहिंजी दोस्ती ख़तमु। तूं पंहिंजे घर ख़ुशि ऐं मां पंहिंजे घर ख़ुशि। किटी। नाज़ी ओ नाज़ी छा आहे आउं तोसां ॻाल्हायां नथी? छो न ॻाल्हाईंदीअ? जे न अगरि तूं मूंसां न ॻाल्हाईंदीअ मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदसि। अदी अहिड़ियूं ॻाल्हियूं त न कर। छा थियो अथई? मरण तुंहिंजा दुश्मन? जवानो हॉस्पिटल में छोकिरो वलण होश में अची वियो आहे। असांखे हुन खां बयानु वठण लाइ अॼु ई वञणो पवंदो। सलाह ॾियो त हितां खां कहिड़ो साफ़ ई वठी वञिजे। साहब इहा भली ॻाल्हि आहे त छोकिरो होश में अची वियो आहे। बाक़ी तव्हांखे त साफ़ी वधीक वठी वञणा पवंदा। साईं कंहिं हिक खे वठी वेंदव न त ॿिया साफ़ी नाराज़ थी पवंदा। ॻाल्हि त तुंहिंजी सही आहे पर ॾिसूं था DSP साहब सां सलाह करणी पवंदी। जी साहिब खान। हा सूबेदार मुंहिंजा अमरा मूं वटि वेठा आहिनि। तव्हां मोबाइल मोकिले
हिननि खे थाणे ते वठी वञी सघो था। सर तव्हां हिननि खे थाणे ते वठी अचो। न न सूबेदार न, मां ज़ाहिर थियणु नथो चाहियां। तव्हां पाण पंहिंजी पुलिस मोकिलियो ऐं हिननि खे हितां वठी वञो। हा सर, ईअं ई थींदो जी तव्हां चओ पिया। ठीकु आहे, मां उताक ते वेठो आहियां। ठीकु आहे सर। रईस साहब खां न ही गिरफ़्तारी जो ज़हर जो जेको ढुक आहे न, उहो असां तुंहिंजे करे पियूं पिया। रईस पोइ ईअं न थिए असांखे बेवाहो करे ऐं असांखे विसारे छॾी। सरकार, इब्राहिम ठीकु पियो चवे, असां अञा ज़िंदगीअ मां उमेदूं कोन लाथियूं आहिनि। अड़े चरिया, तव्हां त मुंहिंजा ॿाह ॿेली आहियो, मुंहिंजी ॾढ आहियो, तव्हांखे मां कीअं थो विसारे सघां? ठीकु आहे साहब खान, पोइ अव्हांजी जेका मर्ज़ी, असां तव्हां सां हर हाल में ॿधियलु आहियूं। मूं बि तव्हां मां अञा उमेदूं न आहिनि लाथियूं। तव्हां खां अञा खोड़ सारा कम वठणा आहिनि मूंखे। पुलिस तव्हांखे हथ बि न लाहींदी, मां जो वेठो आहियां। फ़क़ीर साईं केॾांहुं हलिया विया? असांजो रूह त ॼण अखियूं थी पियो हो, बसि रुॻो तव्हां वारी तात हुई। बाबा इन रूह त रोलियो आहे। फ़क़ीर साईं, आऊं त बसि चंड जो तमन्नाई थी पियो आहियां। चंड त ज़ाहिर ज़हूर आहे बाबा, जेकॾहिं तमन्ना करणी अथई त उन हस्ती जी कर जेका नज़र न ईंदी आहे ऐं बातिल में रहंदी आहे। फ़क़ीर साईं, उन हस्ती खे छा कयां जे मुंहिंजे ख़्वाबनि ऐं ख़्यालनि खे वसू करे वरितो आहे, जंहिंखे हर पल पसां थो, हर हंधि हर जाइ हू आहे। हीउ जिस्म रूह जो ताबे थी पियो आहे ऐं रूह ॼण ज़ंजीरनि में जकड़जी वियो आहे, बार बार उन जे आॾो सजदो थो करे। रूहानियत जी इहा पहिरीं सीढ़ी ऐं पहिरियों ॾाको आहे महिराण ख़ान। फ़क़ीर साईं, रूह त जिस्म जो हिकु आर्गन, नाज़ुक पुर्ज़ो आहे, पोइ ही मुश्किल मंज़िलूं उनजो नसीब छो थियूं थियो पवनि? इंसान जी अखि नाज़ुक में नाज़ुक शइ आहे, पर झोला झकूं सैर सफ़र कंदे हमेशह खुलियल रहे थी। संदसि मथां रोज़ हमला थियनि था, तॾहिं बि हू सहे थी ऐं हू माण्हू खे रस्तो ॾेखारे थी। इहो ई रूह ई अंदर जी अखि अथई बाबला, अखि। मुंहिंजे वस खां ॿाहिरि थी सघनि थियूं, कुझु दुनियावी कम बि पंहिंजे ज़िमे खणी चुको आहियां, पोइ ॿुधायो छा कयां? हा बाबला, आगाही आहियां जो ही कारण में इंसान खे हर कमकार में अगराई करणी थी पवे, उब खां पाताल ताईं ऐं पाताल खां पाताल ताईं रूह खे रिझाइण मुश्किल आहे। मुंह में तू मौजूद, आऊं आगाही आहियां। फ़क़ीर साईं, ऐं इंतिहाई नाज़ुक शख़्स आहियां। एतिरियूं मंज़िलूं, एतिरा सफ़र मुंहिंजे वस खां ॿाहिरि थी सघनि थियूं, कुझु दुनियावी कम बि पंहिंजे ज़िमे खणी चुको आहियां, पोइ ॿुधायो छा कयां? भली ॻाल्हि कई अथई महिराण ख़ान, पर रूह ऐं दुनिया खे गॾु खणी हलणु को ॼाणे, पर तो में इहे ख़ूबियूं आहिनि ऐं इहो अमल करण खां तोखे कोन रोकींदुसि। यार दीवाना। हाँ यार, यार पाण खे पार्टी त ॾाढी सुठी हथ अची वई आहे, पिया खोटींदासूंसि ऐं खाईंदासूंसि। पर ॻोठ जी ख़बरूं किथां हथ कयूं? इहो कमु त सवलो आहे। ॻोठ जी उताकल ऐं दुकाननि ते वेहूं पवंदो, पोइ मिलंदियूं पाण खे ख़बरूं। ऐं किननि घरनि जो पाण खे पाणी भरणो पवंदो, कंहिं पौड़ी जो सामान खणी बस स्टॉप ते रसाइणो पवंदो। अरे हा, वाह, आऊं त चवां थो हली ॻोठ जी दाईअ जा पेर जलियूं। ऐं अॼुकल्ह वॾेरे माणक जी उताक ते वॾी रश लॻी पई आहे। अजाज़, उन पाण खे हुतां वॾियूं ख़बरूं मिलदियूं, वॾियूं ख़बरूं। मस हथ आयो, असां टिकटॉक में ॾाढा पोइते थी वियूं। अॼु सॼो ॾींहुं तव्हां असांखे शाइरी ॿुधाईंदव ऐं असां मोबाइल में रिकॉर्ड कंदासीं। अबा, ऐं सॼो त वेहूं न, पोइ शाइरी तव्हांखे ॿुधाईंदासीं। अरे यारो, जे नथा ॿुधाइनि त वठूं ॿधूं था। ऐं असांखे छॾींदोसीं हेठि वेहूं तव्हांखे ॿुधायो न अबा। छॾनि वेन, कैमरा वटि टिकटॉक ठहनि।
वसाया मूं तोखे अॼु हिकु अहम कम लाइ घुरायो आहे। वॾेरा साईं हुकुम कयो। यार वसाया महिराण हाणे जवान आहे ऐं वक़्त जी रफ़्तार जी त तोखे ख़बर आहे। ॿी ॻाल्हि त संदसि माउ भाऊ ऐं पीउ बि। संदसि शादी लाइ मूंखे ई सोचणो आहे। पोइ छा सोचियो अथव माणक साईं? यार मास्तर मूंखे त माई ख़ातून ऐं तुंहिंजे घर में आसरो आहे। माणक साईं मुंहिंजे लाइ नाज़ी ऐं सुरैया ॿई बराबरि आहे। ख़ातून जी छोकिरी ईसाई थिए ऐं उन में ई ख़ुशि आहियां। बाक़ी रही सुरैया जी ॻाल्हि, उन लाइ दुआ कयो त को सुठो रिश्तो मिली वञे। यार वसाया मूं तुंहिंजे लाइ घणो ई कुझु ॿुधो आहे। माण्हू ॾाढियूं ग़लति सलत ॻाल्हियूं तुंहिंजे लाइ करे वेंदा हुआ। ख़ासि तौर ते उथण वेहण सां गॾु समाज में जेका पंहिंजो किरदारु निभाइण जी तो आज़ादी ॾिनी आहे उन हवाले सां। वॾेरा साईं नियाणियूं बि इंसान आहिनि, उन्हनि जा जज़्बा आहिनि, अहसास आहिनि। उन्हनि खे अखियूं बि आहिनि, दिलि आहे, त पोइ छोकिरनि खां कीअं थो जुदा करे सघिजे? मूंखे त न त को बि ॾुख न आहे त मूंखे पुट जो औलाद न आहे। मुंहिंजी त धीअ बि पुटनि जहिड़ी आहे साईं। मूंखे पको यकीन आहे उहो मूंखे ईअं संभालींदी जीअं को सपूत पुटु पंहिंजे वालदेन खे संभालींदो आहे। बेशक वसाया हाणे अधी ख़ातून सां तूं ई ॻाल्हाइजां। न बाबा न, इहो मुश्किल आहे, पर तव्हां परवाह न कयो। इहो कमु सुरैया जे कन में था विझूं ऐं उहा ई इहो कमु आसानी सां करे सघे थी, छो जो नाज़ी हुनजी सहेली आहे। महिरबानी अदा वसाया। अरे असां पोइ हाणे हलां थो। न अदा वसाया ईअं कीअं थींदो? चांहि अचे थी, गॾिजी पियूं था, पोइ तोखे इजाज़त ॾिबी। चाचा ही सामान साहिब खान मोकिलियो आहे। माशाल्लाह वाह माशाल्लाह, महिरबानी। पर पहिरियां बि सामान मोकिलियो है, वरी बि मोकिलियो अथई। असांजो त हुन सां को वास्तो ई कोन्हे, न ई को तालुक आहे। चाचा हू हिकु अमीर माण्हू आहे, ग़रीब ऐं लाचार माण्हुनि जी मदद कंदो रहंदो आहे। अब्बा खेसि चइजांसि तुंहिंजी वॾी महिरबानी। ठीकु आहे चाचा। प्यारा ॻोठाणो, मूं अॼु तव्हां सभिनी खे इन लाइ हिते घुरायो आहे त मूंखे तव्हां सां कुझु सलाह करणी आहे। ऐं सलाह इहा आहे त मां महिराण ख़ान खे चवां थो त ईंदड़ इलेक्शन में इलेक्शन जो फॉर्म भराए, पर महिराण चवे थो जेसीं ताईं तव्हां ॻोठ वारनि सां सलाह न कंदो त मां फॉर्म न भरींदुसि ऐं को बि ऐलान न कंदुसि। ठीकु आहे बाबा साईं, इहे सभु ॻाल्हियूं मञूसीं। इलेक्शन विढ़णु हिकु वॾो कमु आहे, इन लाइ हिकु वॾी टीम जी ज़रूरत पवंदी आहे ऐं वॾो सरमायो थींदो। चलो सरमायो त करे बि वेंदासीं, पर माण्हू किथां कंदासीं? त बाबा पोइ तव्हांजी छा सलाह आहे? बिल्कुलु मंज़ूर आहे। तव्हांजो हुकुम खपे साईं। साईं ही ॻोठ वारा सभु पाण सां गॾु आहिनि। मंज़ूर आहे, मंज़ूर आहे। साईं असां सभु तव्हां सां गॾु ऐं ही ॻोठाणा बि सभु तव्हां सां गॾु आहिनि। साईं पर रुगो भट्ट जी को पलेटड़ी मिले त वॾी महिरबानी थींदी। हाणे आउं नारो हणंदुसि, तव्हां जवाबु ॾींदो। तूं जो लीडर मूं जो लीडर, तूं जो लीडर मूं जो लीडर, महिराण खान महिराण खान। तूं जो लीडर मूं जो लीडर, तूं जो लीडर मूं जो लीडर। अरे चरिया भक्त जी भेण जवान वेठी आहे, वॾेरे माणक पंहिंजे पुट लाइ पसंदि कई आहे। बरोबर बरोबर। तूं मुंहिंजे कहर खां कोन बचंदे, छो त मुंहिंजे कहर जा हथ तमामु डिघा अथई। सरकार खैरू वारनि मां त घर में केर बि मौजूदु कोन्हे। उहो कीअं थो थी सघे? तव्हां कंहिं कम जा ई माण्हू न आहियो। तव्हांखे ॻोठ जे माण्हूअ जी साइकी जी बि ख़बर न आहे।